अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असां अॼु इनशा अल्लाह पढ़ंदासूं सूरत बकर जूं के आयतूं। हीअ सूरत बकर वॾी आहे, 246 आयत खां वठी 246 खां वठी 253 आयत ताईं पढ़ंदासूं। हिननि आयतुनि में ॼणो हिकिड़ी कहाणी आहे दिलचस्प, त हज़रत तालूत अलैहिस्सलाम खे कीअं बादशाहत मिली ऐं हुनजो नाठी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन कीअं जालूत खे मारियो ऐं कहिड़े नमूने सां अलाह ताला हुकुम कयो ॼण त हिकिड़ी नंढी नंढो टोलो जेको आहे सो वॾी टोलीअ ते फातिह पाए, ताक़त वारी टोलीअ ते। त इहो अलाह ताला जो हिकिड़ो निज़ाम आहे, त अहिड़े नमूने सां कमु कंदो आहे। हाणे उहे असीं पढ़ंदासूं इनशा अल्लाह। हिन में कहाणी ईंदी त असां पहिरीं यादि रखणु घुरिजे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जा ॼण 12 औलाद 12 पुट हुआ, 4 ज़ालुनि मज़ा 2 ॼण वॾेरियूं हुयूं ऐं 2 ॼणियूं उन्हनि जूं ॼण बानियूं हुयूं। त उन्हनि मज़ा 6 लिया मज़ा ऐं 2 ज़ुल्फ़ा मज़ा नौकरानी मज़ा बानी मज़ा ऐं 2 बिल्हा मज़ा उहा बानी हुई ऐं 2 जेके आहिनि से हज़रत राहील अलैहिस्सलाम जा। त 12 थिया इहे। त हाणे जॾहिं मिस्र में विया त उते बादशाहत हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॼण मिली, हुनजे पोइ औलाद जेको हुकूमत कई हूंदी कुझु अरसो, पर पोइ वरी डायनेस्टी उते चेंज थी वई हली, बादशाह ॿिया थी हलिया, इन करे उते वरी पोइ ग़ुलाम थी विया हलिया के 400 साल यका। त ग़ुलामी मज़ा पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिननि खे कढी ॿाहिरि आयो, सीनाम जे इलाइक़े में रहिया, उते 40 साल उते रहिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जेरिको जेको शहर आहे उन ते हुकुम कयूं त वञो, पर पोइ कोन विया, चवनि तव्हां ई वञो ऐं तई तव्हांजो अलाह वञे ऐं तव्हां असां वेठा आहियूं, जॾहिं तई फतेह कंदो त पोइ असीं वेंदासूं करंदासूं। उहे एतिराज़ु कयूं, इन करे पोइ हुननि खे उन नसीबु कोन थियो। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम गुज़ारे वियो। उन खां पोइ यूशुफ बिन नून हुनजो जेको भाणे जो आहे उहो वञी मतिलबु त शहर में पहुतो। पोइ के 3-4 साल वरी बि अहिड़ा गुज़रिया हुननि जा जो हिन वटि बादशाह कोन हो, पर उहे ॼण उन इलाइक़े जा हाकिम थी विया हलिया कंहिं नमूने सां, पर बादशाह त कोन हुई हुननि वटि। हुननि वटि जजिस हुआ, जीअं असां वटि पंच पंहिंजा वॾेरा थींदा ॻोठ राज जा, त अहिड़े नमूने सां जजिस हूंदा हुआ। पोइ उहे 300-400 साल अहिड़े नमूने सां हुननि जो वक़्तु गुज़रियो। पोइ न ॾिठऊं पिए त असांजे चइनी पासनि खां माण्हू आहिनि जेके पंहिंजो बादशाह आहिनि हुननि जा, पोइ बादशाह जेको आहे हुननि खे जीअं चए थो तीअं सभु कनि था। त हिननि बि तक़ाज़ा कई, पंहिंजो नबी उन ज़माने में हिननि जो सैम्यूअल नबी हुयो, उनखे अर्ज़ु कयूं अथनि तूं अलाह खे चओ त असांखे बादशाह खपे। चयो तव्हांखे बादशाह खपे? चयो हा। चयो भला पोइ हुनखे जेकॾहिं उहो कुझु चवंदो तव्हांखे, तव्हां न मञींदो त पोइ कमु कीअं हलंदो? चए न असीं कीअं कोन मञींदासूं, बसि असीं ज़रूरु मञींदासूं, असीं भला माण्हू आहियूं अहिड़ा जो वञी थिया ख़ैरु, असीं ज़रूरु मञींदासूं। चयो ठीकु आहे, असां तव्हांखे ॾियूं था। हाणे उन ज़माने में ॼण हज़रत बिन यामीन जेको यूसुफ जो भाउ आहे नंढो, उनजे औलाद मज़ा जेको आहे तालूत अलैहिस्सलाम, अलैहिस्सलाम हुनखे चऊं था, हू नबी कोन्हे पर बादशाह आहे हुनजो जॾहिं थियो, ऐं अलाह ताला जो एनॉइंटेड आहे, यानी हुन मसीह, यानी हुनखे मसह कयूं, यानी जॾहिं चूंडिबो आहे हुनखे त पोइ हुनखे तेल मखींदा आहिनि, मख तेल जी मख कबी आहे, मसह मथे खे नफ़ींदासीं। बहरहाल हाणे तालूत जो पीउ जेको आहे उहे उनखे गॾियूं हुयूं, गॾ हुअसि, सो उहे विया विञाइजी हुनजा। पोइ पुटुसि खे चयईं, तालूत खे चयईं वारो कर, पंहिंजो वञी ॻोल्हे अचु। त हाणे हू वियो हिकिड़े ॻोठ में ॿिए ॻोठ में पंधु परे, पोइ पंहिंजो हिकिड़े ॾींहुं बि कोन मिलिया, ॿिए ॾींहुं कोन मिलिया, 3 ॾींहं जॾहिं पहुतो वञी सैम्यूअल अलैहिस्सलाम उन वक़्तु ॼण नबी हुयो सैम्यूअल हुननि जो, त उनजे इलाइक़े में पहुची वियो। पोइ उते सैम्यूअल इंतज़ार में वेठो हिन जे तालूत जे। पोइ तालूत खे ॾिठाई त अचे पियो, त पोइ चयईं हली आ। चए छा कहिड़ी ॻाल्हि आहे?
चए आउं तुंहिंजे इंतज़ार में वेठो आहियां। चए मुंहिंजो इंतज़ारु छा थो करे, आउं त ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो मूं में कहिड़ो कमु अथई। चए मूंखे हुकुम थियो आहे त आउं तोखे बादशाह बनाए हाड़ी बनाए। चए मूंखे बादशाह त कीअं थी खपे, आउं त गॾियूं ॻोर आयो आहे मुंहिंजे पीउ जूं विञाइजी वियूं आहिनि। चए न आउं तोखे बादशाह कंदुसि हाणे, अनाइन तोखे ऐं पंहिंजो वेह। पोइ हुते वेहारे हुनखे मथे ते नाईंसि पंहिंजो इहो तेल जेको थींदो आहे ज़ैतून जेको कंदा आहिनि उहो तेल मखिबो। पोइ ज़ारा ॾाढी ॿाड़ी में मखियो हुनजो जेको बि भई जीअं असीं मसा जेको कयूं था सो उन ॼण सुनत आहे या नबियनि जी। ऐं असांजे नबी पाक सलाह आलम खे बि मसा जो हुकुम आहे त मथे खे असीं मसा कंदा आहियूं इन ऐं मसा जी माना इहा आहे। ऐं मसीह जेको आहे माना मखियल माना चूंडियल अलाह ताला जो एनॉइंटेड मसीह। त मसीह दजाल बि आहे जेको शैतानी मसीह, त उहो बि आहे। ऐं मसीह ईसा इस्लाम मसीह आहे। त हीउ उन वक़्तु तालुत ॼण उहो मसीह हुयो हुन ज़माने जो, यानी उहो हुनखे बादशाह थी मिलियो। हाणे जो आयो पंहिंजो मसीह जीअं बादशाह थी त हाणे बादशाह हुनखे केरु मञे। चए बाबा तूं त वॾो को माण्हू आहीं कोन को, तो वटि न को पैसो न को ॾोकड़, तुंहिंजो पीउ को गॾियूं थो हलाए, पंहिंजो छा थो करे ख़बर न आहे। चए न असां शाहूकार आहियूं, बादशाह असां थियणु खपूं, तूं त बादशाह कीअं थींदे। पोइ अलाह ताला हुनजो ॼण जवाबु हिन क़ुर शरीफ़ जे हिन आयतुनि में आहे त न हिनखे इल्म ऐं जिस्म मूं ॾिनो आहे, इन करे हुनखे मूं चूंडियो आहे। तंहिं करे हीउ तव्हां ते बादशाह थींदो। ठीकु आहे, पाण हीअ भले बादशाह थी, पाण हिनखे हुकुम थियो त हाणे वञो तव्हां इहो जेके फ़लस्तीनी आहिनि हिननि खे वञी, फ़लस्तीन उन वक़्तु ॼण काफ़र हुआ, हींअर मोमिन आहिनि, मुस्लमान आहिनि। तंहिं करे हींअर हुननि जो हक़ु आहे। ऐं हींअर हू ॿी धुर जेका आहे सा काफ़रनि जी आहे ऐं पंहिंजो हीअ धुर मुस्लमाननि जी आहे। बहरहाल उन वक़्तु ॼण हीअ काफ़र हुआ फ़लस्तीनी। त हाणे अलाह ताला हुकुम कयो त हिन ते वञो ऐं पंहिंजो हिनखे फ़तह कयो। हाणे हज़रत तालुत जेको हुनखे हुकुम कयो त भई तव्हां लंघंदो उर्दुन जो जेको रिवर आहे हिन मञा लंघिणो पवंदो, पोइ हुते पाणी न पीजो ऐं पंहिंजो पेट भरियलु हूंदो पाणीअ सां या छा हुन में पाणी में का अहिड़ी ॻाल्हि हुई या छा हो, या बहरहाल हुकुम हुयो। पोइ पाणी जे पीअंदव त पोइ सुस्तु थी वेंदव या पोइ जंग कोन करे सघंदव। पोइ हुन में के विढ़िया के कोन विढ़िया कनि, पाणी पीतो कनि, थोरो पीतो कनि, घणो पीतो, बहरहाल इहो थियो। पोइ हुन में ॼण लश्कर मंझि या माण्हुनि मंझि पंहिंजो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन वक़्तु ॼण अञा नंढो हुयो, एॾो सफ़ा नंढो बि न, पर मतिलबु त वॾी उमिरि जो कोन हो, अने यंग यूथ हुयो, जवान हुयो। त उहो वरी पंहिंजो रिढूं चारींदो हुनजे पीउ जूं, तालुत अलैहिस्सलाम गॾियूं चारींदो, उहो रिढूं चारींदो। त रिढूं चारींदो, लोहार बि हुयो, के कमु कंदा हुआ सभई, लोहार को कमु बि कंदो, रिढूं पंहिंजो चारींदो। हाणे रिढुनि खे छॾे आयो ऐं हुन गुलेली हुयसि हथ में, गुलेली जहिड़ी का शइ हुयसि, ईअं करे पंहिंजो चिताए पथर जो हयईं हुनखे, त हुनखे लौंदड़ी में कंहिं अहिड़े हंधि लॻुसि जो तमामु ताक़त वारो सगारो जालूत हुयो, उहो किरी पियो ऐं उहो मरी हलियो। वरी वाह जो कमु थियो, दाऊद अलैहिस्सलाम जी वाह 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 थी वई, चई वाह जो कमु कयईं, भलो मल मारे वियो हलियो मोलाई। हाणे बादशाह बि ख़ुशि, तालूत अलैहिस्सलाम हुन बादशाह हो सो हुन खां ख़ुशि थियो, चए त हीउ भलो छोकिरो आहे। ऐं पंहिंजो पोइ वरी दाऊद अलैहिस्सलाम वरी वॼाईंदो बि को हुयो, को इंस्ट्रूमेंट हुन वटि हुयो ऐं ॻाईंदो बि हुयो सुठो तमामु। हुनजो लहन दाऊदी चइजो, दाऊद जो आवाज़ु अलैहिस्सलाम जो तमामु भलो सुठो सुरीलो जो वणंदो हो। पोइ बादशाह हुनखे पाण वटि रखियो ऐं चयाईं तूं मूं वटि अचु, पंहिंजो ॻाए बि ऐं वॼाए बि, ऐं तूं भलो आहीं ऐं आउं तोखे पंहिंजी न्याणी थो परिणायां। पोइ हुनखे न्याणी बि परिणायईं, पर हाणे हुनखे वरी ख़तरो थी पियो हुन मज़ा दाऊद अलैहिस्सलाम वञा थी माना मूंखां बादशाही फुरे ऐं वरी पंहिंजो पाण बादशाह थी वेही रहंदो, इन करे पोइ हुनजो वरी दुश्मन थी पियो हलियो वग़ैरह वग़ैरह। इहे सॼियूं ॻाल्हियूं हिन मंझि आहिनि, हिन दास्तान मंझि, वरी किताब सैम्यूअल में या किंग्स वग़ैरह जे किताबनि मंझि इहे सभई कहाणियूं आहिनि। हाणे असीं पढ़ंदासूं इन मंझि ॼण आहे त कीअं हिकिड़ी नंढी, हिन जो हासिलु मक़सदु जेको आहे त नंढे हिकिड़ो ग्रुप आहे उहो कीअं हिकिड़े वॾे ताक़त वारे ग्रुप ते अलाह ताला ग़ालिब करे थो, जो हुन मंझि अंदरि फोट थी पवे वग़ैरह अहिड़ी ॻाल्हियूं हिन में हीअ पंहिंजो आयतूं आहिनि 246 47 48 49 50 51 52 53 हीअ 7 8 ॼण आयतूं आहिनि
से असीं पढ़ंदासूं, पोइ आउं पहिरीं पढ़ी थो वञा ऐं पोइ वरी हिन जी माना बि कंदासूं। ऐं हासिलु मक़सदु इहो थींदो अलाह ताला जो हिकिड़ो निज़ाम अहिड़ो आहे जो जॾहिं चाहींदो त कंहिं नंढी कुवत खे कामयाबु करे त पोइ अहिड़े नमूने सां कामयाबु कंदो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الملأ من بني إسرائيل من بعد موسى छा तो न ॾिठो उहे जेके वॾेरा हुया यानी जजिस हुआ उन्हनि खे जजिस जे नाले सां बाइबल में उन्हनि जो किताबु आहे जजिस जो त मतिलबु त मोतबर हुया यानी खाधे पीते वारा सुखिया सुठा माण्हू हुआ उहे हुआ। अलम तल मलय मलय माना वॾा जेके लीडर्स पेट भरियल यानी वॾेरा ख़ुशि छा चइबो आहे सुखिया सताबा या लीडर। अलम तल मलय मिम बनी साहिल मज़ा मिम बाद मूसा मूसा इस्लाम खां ई 3-4 साल पोइ जी ॻाल्हि आहे। इस्कालू नबी पंहिंजे नबीअ खे चऊं। हाणे नबी हुन वक़्तु कहिड़ो हुयो नबी सैम्यूअल हुयो अलैहिस्सलाम न घणा बि नबी हूंदा हुआ को हुत हो को न हुत हूंदो हिननि जो नबी पोइ उहो ॼण ठीकु हो हीउ हुनजो नालो सैम्यूअल हुयो। नबी लहुम बासलना मलिकनि चए असांजे लाइ बादशाह बनाए असांखे ॿियनि सभिनी क़ौमूं जेके आहिनि उन्हनि खे बादशाह आहिनि उन्हनि जा असांखे बादशाह आहे कोन को असां सभु को वॾेरो आहे जो सभु को वॾेरो थींदो त पोइ हुकुम कीअं हलंदो असांखे हिकिड़ो बादशाह खपे हाणे असांखे करे ॾे तंहिं करे मूं जीअं अर्ज़ु कयोसीं त पोइ हज़रत सैम्यूअल इस्लाम खे हुकुम थियो त हिन जालूत खे तालूत आहे नालो हुनजो तालूत सॉल चवंदा आहिनि SAUL अंग्रेज़ी में सॉल खे बनाए पंहिंजो बादशाह छो बनाया हुनखे जे हुन में इल्म ऐं जिस्म आहे जिस्म जे लिहाज़ खां इल्म जे लिहाज़ खां ॿई ॻाल्हियूं हुन में सलाहियतूं आहिनि तंहिं करे बादशाह हाकिम जेको हुजे सो इल्म वारो वाइज़ माण्हू हिकमत वारो हुजे बेवकूफ़ न हुजे ॼट न हुजे रुॻो रांदीगर न हुजे उछड़ो ॿिनि सां जो पोइ मथां माण्हू फासी वञे हलियो माना आज़ार में पइजी वञे हलियो। मलिकनि नुक़ातिल फी सबीलिल्लाह त जीअं असीं अलाह जे रस्ते में विढ़ूं असांखे बादशाह ॾे बादशाह असांजी लीडरशिप करे त पोइ असीं अलाह जे रस्ते में विढ़ंदासीं। क़ाल नबी जेको पंहिंजो हुयो सैम्यूअल उन चयो हुननि खे हल असैतुम इन कुतिब अलैकुमुल क़िताल छा तव्हीं नाफ़रमानी कंदो जेकॾहिं तव्हांखे हुकुम थींदो पंहिंजे क़िताल जो जंग जो जेकॾहिं हुकुम कयो वञे तव्हांखे हलो पोइ वरी तव्हां कोन में ॾिसो अॻु में मूसा अलैहिस्सलाम ज़माने में अलाह ताला चयो त वञो होशियारु तव्हांखे आउं ॾियां थो बसि रुॻो पहुचो दरवाज़े ते फतिह तव्हांजी आहे त हू चयो असीं कोन असीं डिॼूं था हू माण्हू आहिनि तमामु सख़्तु ताक़त वारा आहिनि असीं डिॼूं था तूं मूसा अलैहिस्सलाम खे चऊं तूं ऐं तुंहिंजो भाउ वञो ऐं अलाह तव्हां सां गॾु वञे ऐं तईं जे खटी वेंदो त पोइ असीं ईंदासीं पोइ अलाह ताला चयो त ठीकु आहे त वेठा हुजो 40 साल वेठा हिते पंहिंजो उॾारियो। पोइ हाणे चयो त कुतिब अलैकुमुल क़िताल नाफ़रमानी कोन कंदो हल असे तूं ईअं त न आहियो जे हुकुम थिए तव्हांखे जंग जो हल क़िताल अलाह तुक़ातिलू त पोइ जंग न करियो पोइ कीअं थींदो कमु। क़ालू वमा लना अल्लाह नुक़ातिल फी सबीलिल्लाह चए असीं कीअं कोन अलाह जे रस्ते में विढ़ंदासूं वक़द उख़रिजना मिन दियारिना ऐं असांखे पंहिंजे घरनि मंझां कढियो वियो आहे। हाणे इहो इशारो हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मके मंझां हिजरत यानी हिजरत थींदी उन ॾांहुं हीउ इशारो आहे या हिजरत थी चुकी आहे इन करे हीअ आयतूं जेके आहिनि से यानी मकी मदनी मतिलबु ॿई नमूनो आहिनि ऐं पर उहा सॼी सूरत जेका आहे मदनी आहे पर हुन में के आयतूं जेके आहिनि से मकी आहिनि त हाणे चई असां कीअं छो न विढ़ंदासूं ऐं हिन में जंग जो ॼण इशारो थिए पियो ऐं उहो इशारो सूरत मुहम्मद जेका सूरत आहे उन मंझि हुकुम आहे ऐं पंहिंजो सूरत हज में इशारो आहे त इहे टई सूरतूं ॼण कंहिं ज़माने में ओॾियूं वेझियूं हिक ॿिए में लथियूं आहिनि। قالوا وما لنا ألا نقاتل في سبيل الله
वक़द उख़रिजना मिन दियारिना, असांखे असांजे घरनि मां कढियो आहे। हींअर फ़लस्तीनी आहिनि जिन खे घरनि मां कढियो वियो आहे ज़बरदस्ती ज़ोरी। हीअ माण्हू जेके आहिनि हज़रत इब्राहिम जे औलाद मज़ा बि न आहिनि, हीअ जेके यूरोपियन आहिनि ऐं हीअ पंहिंजो आया आहिनि उतां पंहिंजो छा चइबो पंहिंजो यूरोप मञा ऐं ख़ुशूसन इहो रशियन जे इलाइक़ो जेको हुयो इन मज़ा ख़ज़ार जा इहे माण्हू आहिनि घणा। كتب عليهم القتال تولوا إلا فلما كتب عليهم القتال، पोइ जॾहिं हुननि ते हुकुम थियो पंहिंजो क़िताल जो जंग जो तवल्लो त पोइ फिरी विया घणा हुन मज़ा इला क़लीलम मिनहुम सवारनि जे थोरनि जे, ॿिया सभु फिरी विया चयासीं त कोन वठंदासीं, वरी बि मूसा जे ज़माने में कोन मिलिया, हीअ वरी घणा हुन मां फिरी विया। वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, बेशक अलाह ताला ज़ालिमनि खे ॼाणे थो। वक़ाल लहुम नबीयुहुम, माण्हुनि जो नबी जेको आहे उन वक़्तु नबी सैम्यूअल थियो अञा बि या ॿियो अची वञे, पर तालूत जेको आहे सो बादशाह आहे, नबी हुआ। वक़ाल लहुम नबीयुहुम इन अल्लाह क़द बास लकुम तालूत मलिका, हाणे तालूत खे तव्हां ते बादशाह था बनायूं, तालूत खे बादशाह। पोइ मुंहिंजी मूं अर्ज़ु कयो त पोइ तालूत गॾियूं चारियूं पिए, पोइ टे ॾींहं पिए यको वियो ॻोल्हींदो ॻोल्हींदो पहुतो जंहिं इलाइक़े में सैम्यूअल नबी अलाए इस्लाम रहंदो हो, त उन इलाइक़े पहुतो, पोइ सैम्यूअल हुनखे एनवाइंट कयो ऐं बादशाह बनायईंसि। हाणे मोटी आयो आहे बादशाह बणिजी। कालू अन्ना यकून लहुल मुल्क, चई हिनखे वरी कीअं ॾींदव असां बादशाह, त एतिराज़ु कयूं बनी इस्राईल ॿिया जेके आहिनि, हिनखे वरी कीअं, हीअ वरी कहिड़ो आहे। कालू अन्ना यकून, कीअं कहिड़े नमूने सां, यकून लहू मुल्क, हिनखे मिलंदी बादशाह, अलाए न असांखे छॾे असां ते ई बादशाह थींदो, ई गॾु चढ़ण वारो असां बादशाह, असीं वॾेरा चौधरी ज़मींदार, असीं जेके आहियूं रईस, हीअ वरी कीअं थींदो असां ते बादशाह। कालू अन्ना यकून लहुल मुल्क अलैना वनहनु अहक़ु बिल मुल्क मिन्हु, असांखे वधीक हक़ आहे जो असीं बादशाह थियूं, हिन खां वधीक असांखे हक़ आहे। वलम यूत सातम मिनल माल, हिनखे त को माल वाल बि को कोन्हे, को पैसो ॾोकड़ अथसि कोन, को खुटल आहे सफ़ा चट खाते जो। वलम यूत सातम मिनल माल, माल जी वसियत कोन्हेसि, माल जी को ताक़त कोन्हेसि, को आसूदगी कोन्हेसि को। काल अलाह सुब्हानो तआला हुनजे तरफ़ चयो, ऐं नबी जेको पंहिंजो हुयो सैम्यूअल उन ॻाल्हि ॿुधाई हुननि खे। काल इन अल्लाह अस्तफ़ाहो, चए अलाह ताला हिनखे चूंडियो आहे, अलैकुम तव्हांजे मथां हिनखे चूंडियो अथसि। वज़ादहू बस्तातन फिल इल्म वल जिस्म, भई हुनखे वधायो अथसि, कुशादो कयो अथसि इल्म में ऐं जिस्म में। तव्हां सभिनी खां हीअ इल्म में वधीक आहे, तव्हां सभिनी खां हीअ जिस्म में वधीक आहे, ताक़त में वधीक आहे, इन करे हिनखे बादशाह मिली आहे। ॼठ ॼामोट न आहे, बेवकूफ़ न आहे, रांदीगर रुॻो न आहे, पंहिंजो क्रिकेट खेॾण वारो कोन्हे को, न को पंहिंजो फुटबॉल प्लेयर आहे, हिनखे इल्म ऐं जिस्म ॿई ॻाल्हियूं आहिनि, हिकमत वारो आहे। قال إن الله اصطفاه عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء, अलाह ताला जंहिंखे चाहे तंहिंखे बादशाह ॾिए, जंहिंखे वणे सघे करे गॾनि चाढ़ण वारे खे बादशाह बनणो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयऊं टांडो पियो बाहि पियो ॾिसां परियां, टांडो मतिलबु खणी अचां पंहिंजो हल घरवारीअ खे ऐं ॿारनि खे विहारे, चए तई हिते बीहो त आऊं खणी अचां त हथ ताईंदासूं सेकींदासूं ऐं पंहिंजो हुतां रस्तो पुछी अचंदुसि, अलाह ताला चयो हली हलिया ऐं हिते तोखे ऐं ड्यूटी ॾिनी अथमि, नबी तो करे मोकिलियां फिरौन ते, हली विया मूंखे नबी त मोकिल, हू मारींदो मूंखे भाॻे अचे, न तूं साॻियो कमु वरी तालूत सां थियो आहे हिनजो, त हुनखे बादशाह बनाए छॾियईं। जो हाणे चए थो वल्लाहु यूती मुल्कहू मन यशाअ, अलाह ताला जंहिंखे चाहे तंहिंखे बादशाह ॾेई छॾे, केरु पुछण वारो अलाह खां।
वक़ाल लहुम नबीयुहुम, नबी हुननि खे चयो, हुन वक़्तु बादशाह हुआ नबी आहे, नबी स्पोक्समैन आहे अलाह जो। हाणे इहे ॼण ॿ ताक़तूं तॾहिं गॾु हुयूं, हाणे असां वटि ॼण ॿई ताक़तूं गॾिजी वियूं आहिनि, ऐं हीअ ॼण अलॻि अलॻि, यानी बादशाह त अलॻि ऐं पंहिंजो नबी अलॻि, यानी थियल जेको अलाह ताला अहकाम आणींदो शरीयत जो साहिबु उहो ॿियो, ऐं उहो जेको आहे पंहिंजो बादशाह उहो ॿियो। हाणे हींअर जेको सऊदी अरब वारनि बि इहो कयो आहे, हुननि जो जेको अब्दुल वहाब जो औलाद आहे उहो जेके आहे सो शेख आहिनि हिन जा, ऐं हीअ जेके इब्न सऊद जो औलाद आहिनि, इहे जेके आहिनि से बादशाह थियो वेठा आहिनि। पर असां वटि जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि हिकिड़ो ई हो, ऐं अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक खे, हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला, हज़रत अली रज़ी अलाह ताला, बादशाह बि उहो ई साॻियो, अमीर बि उहो साॻियो, यानी बादशाह ताईं गॾिजी विया हलिया। पर हाणे हिननि वरी अलॻि अलॻि करे इन आयत मुल्क ई हिन जे बादशाह जी निशानी हाणे आहे। हिकिड़ी त इहो त इल्म जिस्म आहे हुनखे, उहो उन करे मूं हुनखे चूंडियो आहे, पर हिन जी निशानी इहा आहे त हू जेको तव्हांजो ताबूत जेको हुयो, हुनजी जाइ जेका हुन में आसार हुया के हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा, हज़रत याक़ूब जा, या ॿियूं के ॻाल्हियूं हुयूं जेके हू खणी पाण सां हलंदा हुआ, से हिन खां फ़लस्तीनी फुरे विया हुआ, चए उहो तव्हांखे वापसि मिलंदो, पंहिंजो मलाइक खणी ईंदा वापसि। इन आयत मुल्क ई ऐं यतियकुम ताबूत फीह सकीनतुम मिर रब्बिकुम, सकीना उनखे बि चइबो ॿेड़ीअ वांगुरु आहे, इन करे सकीना आहे, ऐं पंहिंजो सकीना इन करे जो सुकून हासिलु थींदो तव्हांखे, इन करे जो उहा वर्शिप जी जाइ आहे हिननि जी। पोइ जॾहिं उहो सुकून खणी हलंदा हुआ पंहिंजो उनखे ताबूत खे, त पोइ हुनजे चौगिर्द जेको आहे पंहिंजा कबीला ॿार जेको आहे, जीअं घड़ी थिए थी, पंहिंजो उन घड़ीअ खे हिते हिकु आहे, ॿ, टे, 4, 5, 7 ई 12, पाण 12 घड़ी जा सां कयल, त पोइ उहे जेके कबीला आहिनि उहे चौगिर्द हुनखे फिरंदा हुआ, ताबूत विच में रखंदा हुआ। पोइ इन कलाक उन ज़माने में ॼण हिननि खां उहो फुरिजी वियो हलियो। सो अलाह ताला चयो त इहो तव्हांखे वापसि मिलंदो, ताबूत तव्हांजो ऐं आसार तव्हांखे वापसि मिलंदा। इन आयत मुल्क ई हिन जे बादशाहत जो निशानी इहा आहे, ऐं यातियकुम ताबूत, जो ताबूत तव्हांखे उहो वापसि अची मिलंदो, फीह सकीनतुन मिर रब्बिकुम, तव्हांजे तरफ़ तव्हांजे रब वटां उन में सकीना आहे, सुकून, ॿई माना हुआ हिन जूं, त हुन में आसार आहिनि तव्हांजे नबियनि जा, ऐं उहा निशानी आहे, उहा वर्शिप जी जाइ हुई, वरी मतिलबु जिते उहे रखंदा हुआ, पोइ उनजे ॿारहें चइनी पासे खां, जीअं असीं कबतुल्ला खे चइनी पासनि खां, यानी 365 डिग्री खां असीं निमाज़ पढ़ी सघूं था, तीअं हू ताबूत जे चौधर वर्शिप कंदा हुआ, जहिड़े बि नमूने कंदा हुआ वर्शिप, ईअं कंदा हुआ। फीह सकीनतुम मिर रब्बिकुम व बक़ियतुन मिम्मा तरक आलु मूसा व आलु हारून, ऐं बक़ियत यानी आसार हुआ, हुन में निशानियूं हुयूं, जीअं असीं चवंदा भई रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा आहिनि, या फलाणा आहिनि, फलाणे हंधि लाहौर में रखिया आहिनि, या फलाणे तुर्की में रखिया आहिनि, या फलाणे की अलाए सचा आहिनि, अलाए कूड़ा आहिनि, ख़बर न आहे, अलाह खे ख़बर आहे, पर उहे ॼण बक़ियतुनि हुयो, अलाह ताला चयो त उहे हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जा, या हुन खां अॻु में नबियनि जा, उन में बाक़ियात हुयूं। मिम्मा तरक आलु मूसा अलैहिस्सलाम जो औलाद ऐं आल हारून उन्हनि जे, हालांकि ॿई भाइर आहिनि, पर लेवी जा औलाद आहिनि, पर हारून जो औलाद जेको आहे सो तौरात पढ़ी सघंदो हो, ऐं मूसा अलैहिस्सलाम जो औलाद खे हुकुम न हुयो, छो जो हुन शादी ॿियनि हंधा कई हुई, पंहिंजो हज़रत सफ़ुरा सां या ॿी औरत सां, जेके बनी इसराइल मञा कोन हुआ, हिन करे हीअ रेसिस्ट नमूनो थी करे हुनखे कढी छॾियो, बाबा तुंहिंजो औलाद तौरात न पढ़ंदो, हारून जो औलाद रुॻो तौरात पढ़ंदो, पोइ इन करे कयो ऐं बहरहाल बक़ियतुन मिम्मा तरक आलु मूसा व आलु हारून तामिलहुल मलाइकत, मलाइकत खणी ईंदा, यानी तव्हांखे अहिड़े नमूने सां मिलंदो, जो अणमिलणो न थियणी ॻाल्हि आहे, जेका मलाइक खणी ईंदा तव्हांखे पेश कंदा। इन फी ज़ालिका लायतल लकुम, इन में तव्हांजे लाइ आयत निशानी आहे, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हीं मोमिन आहियो। हाणे हिन खां पोइ फलम्मा फसल तालूत बिल जुनूद, पोइ जॾहिं निकितो तालूत पंहिंजो लश्कर वठी, तालूत जेको बादशाह हुनजो पंहिंजो जुनूद, क़ाल इन्नल मुब्तलीकुम बिनहरिन,
चई नहर जेका आहे उर्दन जॉर्डन जंहिंखे चयो उर्दन जी रिवर आहे, ॿिया कया ॿी का नहर हुई ख़बर न आहे, पर उन नहर मज़ा ताईं पाणी न पीजो। या तव्हांजो इम्तिहानु आहे हिन में मुख़्तलिफ़ कुम, तव्हांजो इम्तिहानु वरितो वेंदो, यानी यू विल बी टेम्पटेड एंड यू विल बी एग्ज़ामिन्ड, ट्राइड, मुब्तलीकुम बिन्नहरिन फमन शरिब मिनहु फलैस मिन्नी, पोइ इन मां जेको पाणी पीअंदो सो मूं मज़ा न आहे, यानी मूंसां वेही कोन सघंदो। वमन लम यतमउ वमन लम यतअमहु फइन्नहु मिन्नी, जेको इन मज़ा पाणी न पींदो सो मूं मज़ा आहे। पोइ पाणी बि हिकु अहिड़ी ख़ासियत हुई जो लिथार्जिक थी वेंदो हलियो माण्हू, या उन पाणी मज़ा, ईअं पाणी जा मुख़्तलिफ़ ख़ासियतूं त इलाइक़नि जूं मुख़्तलिफ़ पाणी मुख़्तलिफ़ रिवर्स जो मुख़्तलिफ़ असरु थिए थो। असीं चवंदा आहियूं भई पाणी जो असरु आहे, जो माण्हू हिते जेके आहिनि से अहिड़ा आहिनि, हुते जा अहिड़ा आहिनि, हुते जा अहिड़ा आहिनि, सभु कंहिं पाणी जो, सिंधू दरिया जो पाणी जो असरु ॿियो आहे, रावी जो ॿियो आहे, चनाब जो ॿियो आहे, फलाण जो गंगा जो ॿियो आहे, जमुना जो ॿियो आहे, सभु कंहिं रिवर जो पाणी जो असरु पंहिंजो आहे। त हिन नदी जो को ख़ासि असरु हो, जंहिं करे हिन को हुकुम हो त तव्हां पीअंदो सुस्तु थी वेंदव ऐं पोइ वरी जंग न करे सघंदव, मूं मज़ा न आहे। बहरहाल पोइ हुन में घणनि जन पीतो त उहे जंग कोन करे सघिया, कोन जन न पीतो या थोरो पीतऊं त पोइ रुॻो लप पीतऊं पाणी जी। फमलम यतअमहु फइन्नहु मिन्नी, जेको हुन मां न पीअंदो सो मूं मज़ा आहे। इला मन इग़तरफ़ ग़ुरफ़तन, सवाइ हिन जे ग़ुरफ़त इहा आहे बुक, हीअ जेका लप आहे, लप पाणी जी पीते थोरी को ढुक पीतो ॿ ढुक पीता, पर पेट भरे जो पीबो हू पेट वियो फूकिजी, ऐं हुन में यकदमि हुन में अहिड़ी का हुई ख़ासि केमिकल्स हुया कहिड़ा जो हुनखे सुस्ती थी वेंदी हली, पेट फूकिजी वेंदो हलियो, पोइ मुंहिंजो पेट कहिड़े लाइ छा पीअंदो आहे खाईंदो आहे ख़बर न पवंदी आहे, पेट फूकिजी पवंदो आहे, गैस भरिजी वेंदी आहे। फइन्नहु मिन्नी लमन इग़तरफ़ ग़ुरफ़तन बेयदिही, पंहिंजे हथ जी हिकिड़ी यानी फशरबू मिन्हु इल्ला क़लीला, पोइ हुननि पीतो पाणी हुन वञा सवाइ थोरनि जे, इल्ला क़लीलम मिनहुम, हुननि मझां थोरनि यानी न पीतो। फलम्मा जावज़हू, पोइ ॼण लंघे यानी पार थिया ॼण हुन पासे रिवर जे, उहा पाण मंझि लंघे विया हुन पासे, वलज़ीन आमनू माहू, ऐं जेके ईमान वारा हुआ साण गॾु उहे ॼण लंघे हुन पासे थिया। क़ालू ला ताक़त लनल यौम बिजालूत वजुनूदी सुस्ती पेट वियो भरिजी, हाणे जीअं असां में ताक़त आहे कान का जो विढ़ूं असीं पंहिंजो जालूत सां ऐं हुनजे लश्कर सां, असां में ताक़त, असांखे त छॾ असीं हिते पिया आहियूं लेटिया। हाणे इहो लोटस ईटर्स, हू जेको इलियट जेको होमर ठाही आहे हुन में ओडेसस जेको वञे थो वापसि तंहिं वक़्तु लोटस ईटर वारे इलाइक़े में जा पाणी थो पीए, उन में कहाणी अहिड़ी क़िस्म जी आहे। त हिननि सां बि को अहिड़ो वाक़ियो थियो, ऐं मतिलबु त इहो अहिड़ी ॻाल्हि हक़ीक़त थी सघे थी, छो जो हर हिकु नदी जो पाणी जो असरु पंहिंजो आहे। पोइ चयो असांखे ताक़त न आहे, कालू ला ताक़त लनल यौम, अॼु असां में ताक़त न आहे जो असीं हिन सां मुक़ाबिलो करे सघूं। ला ताक़त लनल यौम बिजालूत वजुनूदी, जालूत सां विढ़ी सघूं या हुनजे लश्कर सां विढ़ी सघूं। क़ाल लज़ीन यज़ुन्नून अन्नहुम मुलाक़ूल्लाह, पर उन्हनि वञा उहे जिन खे अलाह सां मुलाक़ात करण जो आसिरो हुयो, पक हुई त असां मिलंदासूं अलाह सां, यानी शहीद थींदासूं त अलाह सां मिलंदासूं, जे गाज़ी थियासूं फ़तेह असांजी थींदी, विढ़ण जे लाइ तयारु मुड़ुस थी विया हुआ जेके उन्हनि वञा, मतिलबु उहे मोमिन हुआ तॾहिं। हींअर जेके आहिनि ही काफ़िर आहिनि जेको कब्ज़ो कयो वेठा आहिनि फ़लस्तीन ते किनारनि ते, इहे हींअर काफ़िर आहिनि, छो जो न को तौरात खे मञनि था, न को अलाह खे मञनि था, न को रसूल खे, पराई ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि। पर उन वक़्तु जेको फ़लस्तीनी जेके आहिनि से बुत परस्त हुआ ऐं ॿियनि खे मञींदा हुआ, बुतनि खे, ॿियनि ख़ुदाउनि खे, ऐं अलाह खे कोन मञींदा हुआ। क़ाल लज़ीन यज़ुन्नून अन्नहुम मुलाक़ुल्लाह, हे कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह, केतिरा अहिड़ा जेके
ग्रुप हुया फ़ियतन माना ग्रुप या जवान टोला हुआ क़लीलतिन जेके थोरा हुआ पाण में जीअं हज़रत बदर जी जंग में असां 313 हुआ असांजा असाब सगोरा ऐं होॾां 1000 हुआ या हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेको 14 नंबर चैप्टर में जेनिसिस जी आहे त हीअ 318 हुआ या केतिरा हुआ ऐं होॾां तमामु वॾो लश्कर हुआ पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खटी आयो त अहिड़े क़िस्म जा केतिरा ॼण वाक़िया थींदा आहिनि जो थोरी ग्रुप जेको आहे सो वॾनि ते ग़ालिब थी वेंदो आहे कम में फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बेइज़्निल्लाह अलाह जे हुकुम सां थींदो आहे पाण हीअ यासिर अरफ़ात जेको हुयो जंहिं वक़्तु हुनखे कढी पिए छॾियऊं पंहिंजे हिन मज़ा पंहिंजे लिबनान मज़ा हिननि जेके कब्ज़ो कयो वेठा आहिनि किनान ते फ़लस्तीन ते त इन्हनि यानी कढी पिए छॾियो पोइ हीअ आयत वीचारे पढ़ी ऐं पोइ निकिरी वियो हलियो पर पोइ अञा ताईं त अलाह ताला हिननि खे फ़तेह न ॾिनी आहे पर नेठि ॾींदो कंहिं ॾींहुं जालूत वजूनूदी क़ालू रब्बना अफ़्रिग़ अलैना सबरा या रब असांखे सब्र ॾे अफ़्रिग़ अलैना अफ़्रिग़ परच असां ते सब्र यानी सब्र जे करे असांखे मज़बूत कर उहा सबित अक़दामना ऐं साबित क़दम रख असांखे यानी पेर असांजा पुख़्ता थी बीहनि जो अॻिते वधूं पुठिते भॼण जी वारा पेर न ॾिजां असांखे जो डप में वरी पोइते भॼूं सबित अक़दामना साबित क़दम रख यानी विड़े अॻिते वधूं पोइते न मोटूं قالوا ربنا أفرغ علينا صبرا وثبت أقدامنا وانصرنا على القوم الكافرين ऐं असांखे काफ़रनि जे क़ौम ते फ़तेह ॾे हाणे यानी जीअं अर्ज़ु कयोसीं त फ़लस्तीनी हिन वक़्तु मुस्लमान आहिनि फ़लस्तीनी हिन वक़्तु क्रिश्चन बि आहिनि ऐं फ़लस्तीनी पंहिंजो मुस्लमान यानी उमत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वास्तो आहे हुनजो ऐं हीअ जेके काबिज़ आहिनि हींअर से यूरोपियन आहिनि ऐं इहे ख़ज़ारी आहिनि ऐं इहे जेके आहिनि से आया आहिनि ऐं अमेरिका जे ताक़त ते ऐं ब्रिटिश एम्पायर जे ताक़त ते अची पराई ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं पर अलाह ताला हिननि खे नेठि ताईं कढंदो इहो अलाह ताला जो हुकुम आहे हिन क़ुर में ऐं तौरात में इहो हुकुम आहे قالوا ربنا أفرغ علينا صبرا وثبت أقدامنا وانصرنا على القوم الكافرين فهزموهم पोइ भॼायऊं उन्हनि खे यानी हिननि थोरनि हुननि घणनि खे भॼायो बेइज़्निल्लाह अलाह ताला जे हुकुम सां ईअं कोन पंहिंजी ताक़त ते वक़तल दाऊद ते पेश ॾिबो हिते दाऊद ज़बर न ॾिबी छो जो दाऊद यानी असीं सिंधी में था चऊं दाऊद क़तलु कयो फलाणे खे पर हिते अरबी में चओ दाऊद वक़तल दाऊद जालूत खे दाऊद अलैहिस्सलाम जो कोन्हे क़तलु कयो हुन वटि ॻोल्हियल हुई परे खां हईं आईंसि त लॻी हू तमामु हिकिड़ो थुल्हो मतारो ऐं ताक़त वारो माण्हू हो जेको जालूत हो ऐं जालूत जॻह आहे जिते आख़िरी जंग थींदी त जालूत खे लॻो जो त लौंदड़ीअ जो किथे के अहिड़े हंधाए ते जॻह ते जो यकदमि किरी पियो मरी पियो हेॾो ताक़त वारो माण्हू गुलेलीअ सां मरी वियो त इहो अलाह ताला जे हुकुम सां ईअं थियो वक़तल दाऊद जालूत आताहुल मुल्क ऐं बादशाहत न हुनखे दाऊद अलैहिस्सलाम खे बादशाहत मिली त हुनजो सहुरो हुयो पोइ कई साल गुज़री विया विच में पोइ घणियूं ॻाल्हियूं थियूं पर पोइ नेठि बादशाहत दाऊद अलैहिस्सलाम खे मिली आताहुल मुल्क वल हिकमत ऐं दाऊद अलैहिस्सलाम खे इल्म हिकमत ॾिनई वअल्लमहू मिम्मा यशा ऐं सेखारियईं उनखे जेको अलाह ताला चाहियो यानी उनखे पंहिंजो ज़िरहूं सेखारियईं तलवारूं सेखारियईं राग सेखारियईं पंहिंजो सॉन्ग्स ॾिनई हुनखे उन किताब लाथाई हुन ते ॻाल्हियूं घणियूं कयईंसि अल्लमहू मिम्मा यशा वलौला दफ़उल्लाह الناس بعدهم ببعد لفسدت الأرض ولكن الله ذو فضل على العالمين
हाणे इहा आयत जेका आहे आयत जो हिसो जेको आहे सो तमामु अहम आहे। इन जे करे मूं हीउ किसो सॼो पढ़ियो आहे। अलाह ताला फरमाए थो त वलौला दफ़उल्लाहि नास बादहुम अला बादिन बादहुम बिबादिन, जेकॾहिं अलाह ताला हिकिड़नि खे ॿियनि जे हथां ईअं न दफ़ा करे, अहिड़े नमूने सां न माराए हिकिड़नि खे ॿियनि जे हथां, त हूंद धरती ते फसदतिल अर्द, फ़साद पखिड़िजी वञे धरती ते। हीअ अलाह ताला जो निज़ाम आहे जो अलाह ताला ईअं करे थो। सम्झो अलाह ताला जो इहा साॻी अहिड़ी क़िस्म जी आयत जेका आहे सा वलौला दफ़उल्लाहि नास, या पंहिंजे सूरत हज जी पंहिंजी आयत आहे 40 नंबर, उन में बि इहा साॻी ॻाल्हि अलाह करे थो। उन मक़सदु इहो आहे त ज़ालिम माण्हुनि सां हीणा माण्हू पुॼी न सघंदा। हाणे हीअ जे म्यांमार में पंहिंजो रोहिंगा जेके हुआ वीचारा मुस्लमान हुआ, हुननि खे हुननि मारे कढी छॾियो। 10 लख माण्हू भॼी ऐं बंगाल में पहुता, अलाए किथे वीचारा दर बदर फिरंदा था वतन। हाणे हुननि में अलाह ताला घाणी विधी आहे, हाणे हू पाण में विढ़िया आहिनि, हाणे पाण में हिक ॿिए खे मारीनि पिया। अलाह ताला ईअं वलौला दफ़उल्लाहि नास वलौला अलाह ताला ईअं दफ़ा कंदो। हाणे पोइ वरी इहे रोहिंगा इनशा मोटी वेंदा हिन मंझि, जॾहिं हीअ हिक ॿिए खे मारे मारे मुंझ कंदा, ॿई पाण में धुरियूं विढ़ंदियूं। तंहिंखां पोइ हाणे इहो साॻी ॻाल्हि जेका अमेरिका कयो आहे, सॼी धरती ते ज़ुल्म ॿाराए छॾियईं। हाणे अलाह ताला हुननि में घाणी विधी आहे ऐं ट्रंप जे करे, ऐं पाण में